एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कई पिया सोबतपुर भरिसां ॿिनि पुरहतनि जे घरनि खे बाहि लॻी वई, अल्लाह तल सड़ी रख थी वियो। ॻोठ इदरीस कोसो में जान मोहम्मद गोलो ऐं गौस बख्श ब्रोही जे घरनि खे बाहि लॻी। बाहि लॻण सबबि 10 बकरियूं, हिकु गऊं ऐं हिकु मोटरसाइकिल, कणक, सोलर प्लेट्स ऐं नियाणियुनि जो ॾाज बि सड़ी वियो। इतला बावजूदि फायर ब्रिगेड जो अमलो न पहुची सघियो। मुतासिरनि मौजूदि बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी, सरंदी बारा मदद कनि। अहम ख़बर मां शेयर करियां सोहबतपुर भरिसां ॿिनि पुरहतनि जे घरनि खे बाहि लॻी वई, अल्लाह तल सड़ी रख थी वियो। ॻोठ इदरीस कोस में जान मोहम्मद गोलो ऐं गौस बख्श ब्रोहीअ जे घरनि खे बाहि लॻी। बाहि लॻण सबबि 10 बकरियूं, हिकु गऊं ऐं हिकु मोटरसाइकिल, कणक, सोलर प्लेट्स ऐं नियाणियुनि जो ॾाज बि सड़ी वियो। इतला बावजूदि फायर ब्रिगेड जो अमलो वक़्त सां न पहुची सघियो। मुतासिरनि मौजूदि बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी, सरंदी वारा मदद कनि। एक भेरो ॿी रवां खे आगाह कयूं पिया सोबतपुर भरिसां ॿिनि पुरहतनि जे घरनि खे बाहि लॻी वई, अल्लाह तल सड़ी रख थी वियो। ॻोठ इदरीस कोसो में जान मोहम्मद गोलो ऐं गौस बख्श ब्रोही जे घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि 10 बकरियूं, हिकु गऊं ऐं हिकु मोटरसाइकिल, कणक, सोलर प्लेट्स ऐं नियाणियुनि जो ॾाज बि सड़ी वियो। इतला बावजूदि फायर ब्रिगेड जो अमलो वक़्त सिर न पहुची सघियो। मुतासिरनि मौजूदि बिजलीअ जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी, सरंदी वारा मदद कनि। तफ़सील मालूम कंदासीं सोबतपुर मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम अब्बास बुरड़ो खां। जी गुलाम अब्बास, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, ॿिनि पुरहतनि जान मोहम्मद खोसो ऐं गौस बिरोही जे जेको घरनि खे आहे बिजली शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी वई। बाहि लॻण जे नतीजे में जेको आहे पुरहतनि जो तमामु घरेलू सामान, जंहिंमें 10 बकरियूं, सोलर प्लेटूं, मोटरसाइकिल ऐं नियाणी जो ॾार समेत जेकी 35 मण कणक आहे उहा बि जेको आहे सड़ी रख थी वई, रख जो ढेर थी वई आहे। ॻोठाणनि मूजिबि हुन बर वक़्त म्यूनिसिपल कमेटी जे अमले खे इतला कयो त की उहो अची बाहि जीअं कंट्रोल करनि, पर म्यूनिसिपल कमेटी जो जेको फायर ब्रिगेड वारो अमलो हुयो उहो वक़्त सां न पहुची सघियो, जंहिं करे जेको आहे तमामु घणो नुक़सानु थियो आहे ॻोठाणनि जे चवण मूजिबि। ऐं हुननि DC सूबतपुर ऐं ॿिनि वस वारनि खां जेको आहे पंहिंजे मदद जी वावर जी अपील पिणु कई आहे। जी ठीकु आहे गुलाम अब्बास, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।